इश्क जदोजहद ऐं वफ़ादारीअ जो सफ़र। रसूल बख़्श पलीअ साहब जी 8वीं वरसी नसीराबाद खां जुंगशाई ताईं अखियुनि ॾिठो अहवाल। कामरेड मोहम्मद रफ़ी लिगारी, कापड़ी, जुलाई 2026। जॾहिं अवामी तहरीक ज़िले कंबर शहदाद कोट जे इजलास में इहो फ़ैसिलो थियो त नसीराबाद मां साईं रसूल बख़्श पलीअ जे 8वीं वरसी में शिरकत लाइ 2 गाॾियुनि जो बंदोबस्तु कयो वेंदो, तॾहिं इहो रुॻो हिकु इंतिज़ामी फ़ैसिलो न हो, पर इहो फ़िक्र, मोहबत ऐं वफ़ादारी जे इम्तिहान जो आगाज़ हो। पहिरियों त दिलि में ख़ुशी जागी, पर जल्दी ज़हन में सुवाल उभिरिया, एतिरो ख़र्च किथां ईंदो? महांगाई पंहिंजे उरूज ते, ईद जा ख़र्च अलॻि ऐं माली वसीलनि जी खोट बि साम्हूं हुई। ईद आई ऐं गुज़री वई, पर जीअं जीअं 7 जून वेझो ईंदी वई, तीअं तीअं साईं पलीअ साहिब जी वरसीअ में शिरकत जो जज़्बो वधंदो वियो। ईद जे 3 ॾींहुं अवामी तहरीक नसीराबाद तालके जी गॾिजाणी थी, साथी गॾु थिया, सलाहूं थियूं, मुख़्तलिफ़ तजवीज़ूं साम्हूं आयूं। कंहिं चयो त घटि में घटि हिकु गाॾी जो बंदोबस्तु कजे, कंहिं तजवीज़ ॾिनी त ज़िले जे ॿियनि साथियुनि सां गॾिजी वञिजे। कुझु देरि लाइ ख़ामोशी छांइजी वई, पर पोइ गॾियल आवाज़ बुलंद थियो, गाॾी ज़रूरु कंदासीं। 29 मई ते थियल उन फ़ैसिले खां पोइ ॿिए ॾींहं खां ई फंड मुहिम शुरू थी वई। साईं वज़ीर हुसैन कांदड़ो, रियाज़ अली मलाणो, अख़्तियार कांदड़ो ऐं मुख़्तियार चांडियो मैदान में लही पिया। पोइ तौफ़ीक़ कांदड़ो, मिस्री चांडियो, ज़ुल्फ़कार कांदड़ो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ हमीद इनकलाबी बि काफ़िले में शामिलु थी विया। माण्हू सां राब्ता थिया, दर दर होका ॾिना विया ऐं जल्द ई पहिरीं गाॾी सां गॾु ॿी गाॾी जो बंदोबस्तु बि मुमकिन बणिजणु लॻो। हिन मुहिम दौरान केतिरा ई यादगार मंज़र साम्हूं आया। शहर जे हिकु दुकानदार साफ़ लफ़्ज़नि में चयो त हू सियासी माण्हू खे चंदो न ॾींदो आहे। असां संदसि राय जो एतिराम कंदे मोटणु लॻासीं। ओचितो हिन मूंखां सुवालु कयो, पार्टीअ में केतिरो वक़्तु थियो अथव? जॾहिं मूं जवाबु ॾिनो त 40 साल त हू पंहिंजी कुर्सी तां उथी बीठो, 1000 रुपया हथ में ॾींदे चयईं, अव्हां खे जस हुजे, इहो रुॻो माली सहकार न हो, पर पार्टी सां वाबस्तगीअ जो इतराफ़ बि हो। माण्हुनि जी मोहबत ऐं मोट असांजे उमेदुनि खां घणी वधीक निकिती। नतीजे में 3 गाॾी जी तयारी बि शुरू थी वई। उनखां पोइ सलाह कई वई त वेगड़ूं करण बजाए हिकु कोच कई वञे। जीअं जीअं वरसीअ जो ॾींहुं वेझो ईंदो वियो, तीअं तीअं कारकुननि ऐं हमदर्दनि जो जोश वधंदो वियो। सूरत-हाल उहा थी जो कोच में जाइ घटि पइजी वई ऐं केतिरा ई साथी सख़्तु गर्मी, लुकनि ऐं कारे जे बावजूदु गाॾी जी छिति ते वेही सफ़र करण लाइ तयारु थी विया। 8 कलाकनि जे डिघे सफ़र दौरान साथियुनि जो जज़्बो घटिजण बदिरां वधंदो रहियो। इंतिज़ामी कमेटी जा साथी मुख़्तियार चांडियो, तौफ़ीक़ कांदड़ो, आसिफ़ खुंवारो, अब्बास खोखर ऐं अख़्तियार कांदड़ो मुसलसल मुसाफ़िरनि जे हाल ख़िदमत में मसरूफ़ रहिया। थधो पाणी, निमखोल मशरूबात ऐं ज़रूरत जी दवाउनि जो बंदोबस्तु हर घड़ी मौजूदु रहियो। उन ख़िदमत ऐं मोहबत सफ़र खे तकलीफ़ बदिरां यादगार बणाए छॾियो। आख़िरकार नसीराबाद खां निकितल फ़िक्री काफ़िलो किंजर जे किनारे ते पहुतो। शदीद गर्मीअ जे बावजूदु साथियुनि जे चहिरे ते ताज़गी ऐं ख़ुशी हुई। किंजर जा हसीन मंज़र ॾिसी सभिनी जी थकावट लही वई। अॻिते वधंदे जॾहिं छठो ऐं मकली पार कयासीं त सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी दरिया ख़ान ज़ंवर, सीनियर साथी अनवर हिंद, सिंधी शागिर्द तहरीक जे साथियुनि तरफ़ां महिमाननि लाइ मानी जो बहितरीनु इंतिज़ाम थियल हो। नज़म ऐं ज़ब्त सां माण्हुनि ताईं मानी पहुचाइण जो इहो अंदाज़ ॾिसी दिलि ख़ुशि थी वई। माण्हुनि खे मानी खाराइण जो वाह जो तरीक़ो हो, न दाह न कूक न वरी शिकायत। इहे मंज़र ॾिसी 4 अप्रैल 1983 ते ॻड़ी ख़ुदाबख़्श में ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी वरसी तक़रीब यादि अची वई। वरसीअ में तक़रीब हलण दौरान देगिन सां भरियल हिकु ट्रैक्टर ट्राली जॾहिं जलसेगाह जे भरिसां गुज़री त माण्हू खां जलसो त छा, पर भुट्टो बि विसरी वियो ऐं सभई माण्हू ट्रैक्टर ट्रालियुनि ते कड़की पिया। पोइ जंहिंखे जेको हथु आयो खणी भॻो। जॾहिं जुंगशाई पहुतासीं त हर तरफ़ माण्हुनि जा समुंड नज़र अची रहिया हुआ। रोड, रस्ता, पेचरा, मैदान, हर हंधि अवामी तहरीक जा कारकुन, हमदर्द, औरतूं, ॿार ऐं नौजवान मौजूदु हुआ। नारा फ़ज़ा में गुंजी रहिया हुआ। सॼो इलाइक़ो इनकलाबी जोश सां सरशार हो। असां बि पंहिंजो ॻाढ़ो बैनर खणी वॾी रैली जी सूरत में साईं रसूल बख़्श पलीअ साहिब जी मज़ार ॾांहुं रवाना थियासीं। मज़ार ते पहुची हिकु अजीब रुहानी ऐं इनकलाबी कैफ़ियत महसूसु थी। उहा कंहिं रवायती शख़्सियत जी मज़ार न हुई, बल्कि हिकिड़े अहिड़े इनकलाबी फ़िक्र जी अलामत हुई जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध जमहूरियत, इंसान दोस्ती ऐं क़ौमी हक़नि जी जदोजहद लाइ वक़फ़ करे छॾी। हज़ारे कारकुननि ऐं फ़िक्री आशिक़नि क़ौमी सलाम पेश कंदे इहो अहद वरजायो त साईं पलीअ जी फ़िक्र, वाट ऐं जदोजहद सां आख़िरी साह ताईं निभाह कंदा। उन लम्हनि में महसूसु थी रहियो हो त जिस्म फ़ना थी सघनि था, पर फ़िक्र, नज़रिया ऐं जदोजहदूं ज़िंदा रहंदियूं आहिनि।
रसूल बख्श पलीजे साहब जी 8वीं वरसी रुगो की यादगार तकरीब न हुई, पर उहा फ़िक्र सां वफ़ादारी जुदोजहद सां वाबस्तगी ऐं अवामी ताक़त जो शानदार इज़हार हो। नसीराबाद समेत जलसेगाह में मौजूद हज़ारे सिंधियानी तहरीक जूं भेनरूं, अवामी तहरीक जा कारकुन ॼण त पलीअ साहब खे क़ौमी सलाम कंदे वचन वरजाए रहिया हुआ त असां वचन था करियूं त सिंध जे हक़नि, जमहूरियत, बराबरी, इंसाफ़, इंसान दोस्ती वारी जुदोजहद खे जारी रखंदासीं। ॾुखियुनि हालतुनि, मायूसियुनि, रुकावटुनि ऐं वक़्त जी सख़्तियुनि जे बावजूदु अवां जे ॾिसल वाट तां न हटंदासीं। असां वचन था करियूं त ज़ाती मुफ़ादनि बदिरां क़ौमी मुफ़ादनि खे अवलियत ॾींदासीं, नफ़रतुनि बदिरां मोहबतूं विरहाईंदासीं, ख़ामोशी बदिरां हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदासीं ऐं हर क़िस्म जी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ु अवां जा बीह रहंदासीं। पलीअ साहब, अवां जो फ़िकुर, अवां जा ख़्वाब, अवां जी जुदोजहद मुसलसल अमल अॼु बि असांजी दिलनि में ज़िंदा आहिनि। असां अवां जे मज़ार ते बि उहो अहद करियूं था त आख़िरी साह ताईं अवां जे फ़िक्र, फ़लसफ़े, अवाम दोस्त सियासत सां निभाउ कंदासीं। ईंदड़ नसलनि ताईं अवां जो पैगाम पहुचाईंदा रहंदासीं। अवां जा ख़्वाब असांजा ख़्वाब आहिनि, अवां जी वाट असांजी वाट आहे, अवां जी जुदोजहद असांजी जुदोजहद आहे। पलीअ साहब जी मज़ार ते बि जॾहिं संदसि वफ़ादारी, जुदोजहद ऐं क़ौमी शऊर जो वचन कयुमि त दिलि ते हिकु अजीब कैफ़ियत तारी हुई। उन जज़्बाती लम्हे खां पोइ जॾहिं मुंहिंजी नज़र पिंडाल ते पई त ॼण मुंहिंजे साम्हूं माण्हुनि जो को बेकिनारो समुंडु छोलियूं हणी रहियो हुजे। नज़र जी हद ताईं इंसानी सिरनि जा मंज़र हुआ। जंहिं तरफ़ बि निहारियुमि माण्हुनि जा मेड़ ई मेड़ नज़र आया। ईअं लॻी रहियो ॼण सिंध जी धरती पंहिंजे दिलि जा सभु दर खोले पंहिंजे फ़र्ज़ंदनि खे हिकु हंधि गॾु करे छॾियो हुजे। राति पंहिंजे कारी चादर विछाए बीठी हुई, पर पिंडाल में रोशनियुनि जा अनेक गुल टियल हुआ। रंगीन बतियूं हवा जी हल्की झूंकनि सां झूमी रहियूं ऐं उन्हनि जी रोशनी माण्हुनि जे चहिरनि ते पइजी अज़म, उमेद ऐं मोहबत जूं नयूं कहाणियूं लिखी रही हुई। वसी पिंडाल विच मां गुज़रंदड़ लीक नज़म ऐं तरतीब जो हसीन मिसाल हुई, जंहिंजे हिकु पासे मर्द ऐं ॿिए पासे औरतूं वेठल हुयूं। हर चहिरे ते शऊर जी रोशनी, अखियुनि में हिकु रोशन मुस्तक़बिल जा ख़्वाब झरकी रहिया हुआ। हज़ारे हथनि में झोलींदड़ अवामी तहरीक जा झंडा ऐं पलीअ साहब जूं तस्वीरूं ईअं लॻी रहिया हुआ ॼण आसमान सां ॻाल्हियूं कंदड़ रंगीन पखियुनि जा वलर हुजनि। प्ले कार्डनि ऐं बैनरनि ते लिखियल लफ़्ज़ रुगो सिंध जे ॿरंदड़ मसइलनि जा मुतालबा न हुआ, पर हिकु क़ौम जे उमंगुनि, इरादनि ऐं तारीख़ी जुदोजहद जा तर्जुमान हुआ। स्टेज तां जॾहिं नारो बुलंद पिए थियो त उनजी मोट कंहिं सावणी जे मुंद जे बरसाति जे गजगोड़ वांगुरु पिंडाल हिकु कुंड खां ॿी कुंड ताईं पखिड़िजे पई वई। हज़ारे आवाज़नि गॾिजी अहिड़ो पराॾो पए कयो ॼण धरती पाण ॻाल्हाए रही हुजे ऐं आसमान उनजी गवाही ॾेई रहियो हुजे। हवा में झोलींदड़ झंडा, रोशनियुनि में विंझंदड़ चहिरा, जोश सां गूंजंदड़ नारा ऐं माण्हुनि जो उताह समुंड हिकु अहिड़ो मंज़र तख़लीक़ करे रहियो हो जेको लफ़्ज़नि खां वॾो ऐं बयान खां वसी हो। उन लम्हे मूं महसूसु कयो त क़ौमूं शऊर, ख़्वाबनि ऐं क़ुर्बानीनि सां ई ज़िंदा रहंदियूं आहिनि। पंडाल में वेठल हर माण्हू ॼण हिकु रोशन ॾीओ हो ऐं इहे लखे ॾीआ गॾिजी उमेद जो अहिड़ो सिजु बणिजी विया जेको सिंध जे मुस्तक़बिल खे रोशन करण लाइ उभरण जी तयारी में हो। कारकुन वक़्फ़े सां झंडा लहराए हिकु ई पैगाम वरजाए रहिया हुआ। राति भली केतिरी बि डिघी, ऊंदाही ऐं ॾुखी छो न हुजे, पर जुदोजहद जे अफ़क़ तां आज़ादी, शऊर ऐं ख़ुशहाली जो सुबुह ज़रूरु थींदो। उहो मंज़रु अखियुनि सां ॾिठो ज़रूरु वियो, पर हक़ीक़त में उहो दिलि ते लिखिजी वियो जेको कॾहिं बि मिसारजी न सघंदो। पलीअ साहब जी मज़ार वारे थले तां हेठि लथासीं त ईअं महसूसु थियो ॼण तारीख़ पंहिंजे पेरनि ते हली साम्हूं बीठी हुजे। 5 सालनि जे मासूम ॿारनि खां वठी 80 सालनि जे पुख़्ते उमिरि वारनि बुज़ुर्गनि ताईं हर चहिरे ते अक़ीदत, शऊर ऐं अज़म जूं रोशन रेखाऊं झरकी रहियूं हुयूं। कई सुञातल ऐं पुराणा साथी हिक ॿिए सां अहिड़ी मोहबत, पाबो ऐं जोश सां मिली रहिया हुआ ॼण सालनि जे विछोड़े खां पोइ कंहिं इनक़लाबी सरज़मीन ते मुलाक़ात थी हुजे। उहा का रस्मी या रवायती मुलाक़ात न हुई। उन्हनि हथनि जी मज़बूतीअ में जुदोजहद जो वचन हो, उन्हनि जी अखियुनि जी चमक में सिंध जे मुस्तक़बिल जा ख़्वाब हुआ। हर हिकु शिरकत कंदड़ संजीदगीअ सां प्रोग्राम जी हर ॾेख खे ॾिसण लाइ बेताब नज़र अची रहियो हो। कारूंझर जे पहाड़नि खां वठी केटी बंदर जे किनारनि ताईं, मिठी, उमरकोट, मीरपुर कराची, कंदकोट, कशमोर, घोटकी, जेकंबाद, लारकानो, कंबर, शहदादकोट, काछे, दादू, केनशाह, वाई पांदी, वारा, घोटकी, खैरपुर, ठरी मीरवास, सखर, जोई, नौशरो, फिरोज, सांगड़, करमपुर, तंगवाणी, गड़ी खेरो ऐं सिंध जे सवें ॻोठनि ऐं वाहननि ऐं सिंध जे हर हिकु ज़िले मां आयल माण्हुनि जो ही समुंड हिकु वॾी सचाई जो ऐलान करे रहियो हो। उहो ऐलान त सिंध जागी रही आहे, सोचे रही आहे, सिखी रही आहे, हिन पंहिंजे मुस्तक़बिल जी राह पाण ॻोल्हे वरिती आहे। वरसी में शामिल मर्दनि, औरतुनि, नौजवाननि, पोड़नि ऐं ॿारनि जे हथनि ऐं
थेलनि ऐं सीननि सां लॻल किताबनि जा मंज़र दिलि खे नई उमेद सां रोशन करे रहिया हुआ। अहिड़े दौर में जिते केतिरनि माण्हुनि सोशल मीडिया जी चमक दमक में किताबनि खां मुंहुं मोड़े छॾियो आहे, उते अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जा कारकुन किताब खे इल्म जो चिराग ऐं सिंध जी निजात जो रस्तो सम्झी रहिया हुआ। जॾहिं मूं माण्हुनि जे हथनि में किताब ॾिठा त बेइख़्तियार किताबनि जे स्टॉलनि ॾांहुं वधियुसि। थोरे तलाश खां पोइ इल्म जी उहा रोशन बाज़ार साम्हूं अची वई, जिते हर स्टॉल ते ॿियनि किताबनि सां गॾु मोहतरम रसूल पलीअ साहिब जा लॻभॻि समूरा किताब ऐं अदी हूर निसा जो नओं आयल किताब पखनि मंझि पसा सजायल हुआ। स्टॉलनि ते माण्हुनि जी रस ॾिसी ईअं महसूसु थी रहियो हो ॼण माण्हुनि खे को नायाबु खज़ानो हथु अची वियो हुजे। किताब ख़रीद कंदड़नि जी अखियुनि में ख़ुशी, तजसुस ऐं ॼाण हासिलु करण जी उन साफ़ नज़र अची रही। उन ॾींहुं मूं महसूसु कयो त पलीअ साहिब जो जिस्म भली मिटी हवाले थी वियो हुजे, पर संदसि फ़िक्र अॼु बि लखें ज़हननि में जहिड़ो आहे, लखें दिलनि में धड़की रहियो आहे ऐं किताबनि जे वर्कनि मां नए नसुल खे शऊर, मुज़ाहिमत ऐं रोशन मुस्तक़बिल जो रस्तो ॾेखारे रहियो आहे। किताबनि जा स्टॉल ॾिसी जीअं ई मां स्टेज ॾांहुं मोटियुसि त सॼे मेड़े जे विच में सुजाग ॿार तहरीक जा नंढड़ा कारकुन हथनि में पाणीअ जूं बाटलियूं खणी बिना कंहिं थकावट जे महिमाननि ऐं साथियुनि खे पाणी पीआरींदा रहिया। संदन मासूम चहिरा ज़िमेवारी जी रोशनी सां झरकी रहिया हुआ। जलसे जी पुॼाणी ताईं हू पंहिंजे फ़र्ज़ ते अहिड़ी रीति क़ाइमु रहिया ॼण के मुक़दस मिशन जा अमीन हुजनि। कंहिं हिक बि ॿार जे अखियुनि में आराम या शाबसी जी ख़्वाहिश नज़र न आई। उहो इश्क, शऊर ऐं तंज़ीम सां वाबस्तगीअ जो अहिड़ो दर्स हो जेको हर ॾुखे खां ॾुखे हुकुम खे सरंजाम ॾेई सघे थो। अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक, हारी तहरीक ऐं मज़दूर तहरीक जा 1200 रज़ाकार सॼे जलसे जे इंतज़ामनि खे संभाले रहिया हुआ। हर हिकु कारकुन पंहिंजी ज़िमेवारी में अहिड़ी रीति रचियलु हो ॼण कंहिं अज़ीम शाहकार नावल जा किरदार हुजनि। नज़म ऐं ज़ब्त जो उहो मिसाल ॾिसी दिलि गवाही ॾिनी त अवामी तहरीक वाक़ई तारीख़ जो हिकु नओं बाब लिखी रही आहे। ओचितो स्टेज तां ऐलान थियो त सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक ऐं सुजाग ॿारियूं तहरीक जो कारकुन क़ाइद इनक़लाब रसूल पलीअ साहिब खे सलामी पेश कंदियूं। ऐलान थींदे ई लखें दिलनि जो समुंड हिक ई लहर वांगुरु उथी बीठो। पिंडाल ते अहिड़ी ख़ामोशी छांइजी वई ॼण वक़्तु पाण बि बीह रहियो हुजे। पोइ त उन ख़ामोशीअ जो सीनो चीरींदे इंटरनेशनल तराने जो लाज़वाल आवाज़ हवा में पखिड़िजी वियो। स्टेज ते अवामी तहरीक जी वर्दी पहिरियल नींगरियूं नमूदार थियूं। संदन कदम इनक़लाबी धुन ते हम आहंग हुआ। संदन परेड में इतमाद, शऊर ऐं मुस्तक़बिल जा ख़्वाब झरकी रहिया हुआ। उन लम्हे सॼो माहौल जोश, वलवले ऐं जज़्बे सां टिमटार थी वियो। ईअं महसूसु थी रहियो हो ॼण हर दिलि मां हिकु ई आवाज़ु निकिरी रहियो हुजे, इहा आहे रसूल बख़्श पलीअ साहिब जे ड्रिगन वारनि वारी फ़ौज। नारा आसमान ॾांहुं उॾामी रहिया हुआ ऐं लॻो पिए त काइनात जो हर ज़रो उन्हनि जो जवाबु ॾेई रहियो आहे। पोइ जॾहिं सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक जे अॻवान नारनि जी गूंज शुरू कई त पिंडाल में मौजूदु मर्दनि ऐं औरतुनि अहिड़ो ज़बरदस्त साथ ॾिनो जो लॻो ॼण उन्हनि 10 मिंटनि जी गूंज सॼी सिंध जे निंडाकड़े रूह खे जाॻाए छॾियो हुजे। उहा सिर्फ़ु नारेबाज़ी न हुई, उहो सदियुनि जे उमेदुनि, ख़्वाबनि ऐं मुज़ाहिमत जो ऐलान हो जंहिं सिंध दुश्मन क़ुवतुनि जे ऐवाननि में बेचैनीअ जा तूफ़ान बर्पा करे छॾिया। सलामी जी गूंज ख़तमु थी त लॻो ॼण पूरे पिंडाल में मौजूदु माण्हुनि में हिकु नओं रूह फूकिजी वियो हुजे। सिंध जे अज़ीम क़ौमी क़ाइद मोहतरम रसूल पलीअ साहिब जी 8वीं वरसी जो जलसो पंहिंजे तय थियल तरतीब सां अॻिते वधंदो रहियो। हज़ारे माण्हुनि जी मौजूदगी में हर चहिरे ते अक़ीदत जी रोशनी, हर दिलि में जदोजहद जी गर्मी महसूसु थी रही हुई। राति जी हवा में झोलींदड़ झंडा ऐं नारनि जे पराॾनि सां गॾु पिंडाल हिकु अहिड़े मंज़र में तब्दील थी रहियो हो जंहिंखे लफ़्ज़नि में क़ैद न करे सघिजे। सिंधियाणी तहरीक सक़ाफ़ती ग्रुप पारां पेश कयल टेबलो ॼण शऊर, फ़न ऐं मुज़ाहिमत जो जहिड़ो रूप बणिजी साम्हूं आया। गीतनि जी चूंड अहिड़ी त असराइती हुई जो हर लफ़्ज़ सिधो दिलि ते दस्तक ॾेई रहियो हो। अदाकारी, परफॉर्मेंस ऐं डायरेक्शन जी नफ़ासत ॾिसंदड़नि खे हैरान करे छॾियो। माण्हू टेबलो जो ईअं इंतज़ारु कंदा रहिया ॼण कंहिं महबूब घड़ीअ जे ओसीड़े में हुजनि। नेठि उहो लम्हो बि अची वियो। स्टेज तां ऐलान थियो, सिंधड़ी तां सिर केरु न ॾींदो, सहंदो केरु मयारो यार, टेबलो पेश कजे थो। ऐलान सां ई सॼो पिंडाल तारियुनि, नारनि ऐं जज़्बात जे यादगार माहौल में तब्दील थी वियो। शेख याज़ हिन लाज़वाल क़ौमी गीत ते पेश कयल टेबलो हाज़िरीन खे पंहिंजे सर में जकड़े वरितो ऐं सॼे गीत ते पूरो पंडाल झूमंदो रहियो। हिन गीत सां हिकु तारीख़ बि सलाड़ियल आहे। उहो गीत सिंधी फिल्म मिठड़ा शाल मिलन लाइ अज़ीम फ़नकार उस्ताद फ़क़ीर अब्दुल गफ़ूर सुमरो ॻायो हो। उन वक़्तु मुल्क में ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी हुकूमत हुई, पर फिल्म जी नुमाइश खां थोरे अरसे पोइ ई क़ौमी जज़्बे सां सरशार गीत फिल्म मां सेंसर करे कढियो वियो। वक़्त जा फेरा फिरिया, इक़्तिदार ज़ियालक जे हथनि में आयो त उहो गीत ॿीहर फिल्म में शामिलु कयो।
मूं पाण उहा फिल्म 80 वारे ॾहाके में ॾिठी, तंहिं करे उहो मंज़र उहा तारीख़ अॼु बि यादगिरियुनि जे दरिए ते दस्तक ॾींदी रहे थी। जलसे में शागिर्दनि, ॿारनि, हारियुनि, मज़दूरनि ऐं औरतुनि जे नुमाइंदनि तक़रीरूं कयूं। संदनि लफ़्ज़नि में पलीअ साहब लाइ मोहबत हुई, सिंध लाइ फ़ुक्र हो ऐं मुस्तक़बिल लाइ अज़म हो। हिननि पंहिंजे क़ाइद खे सुर्ख़ सलाम पेश कंदे न रुॻो मुतवक़ 28वीं तरमीम जी सख़्त मज़म्मत कई, पर सिंध दुश्मन समूरनि मनसूबनि खे रद्द कंदे ख़ात्मे जो मुतालबो बि कयो। उन राति जो हर मंज़र, हर नारो, हर आवाज़ उहो ॿुधाए रहियो त पलीअ साहब जो फ़िक्र अॼु बि ज़िंदा आहे, माण्हुनि जे दिलनि में धड़की रहियो आहे ऐं जदोजहद जे सफ़र खे रोशन करे रहियो आहे। जलसे खे ॿियनि खां सवाइ अवामी तहरीक मरकज़ी सदर मोहतरम एडवोकेट वसंत तरी, सिंधियाणी तहरीकी मरकज़ी सदर मोहतरमा उमरा समूह, अवामी तहरीक मरकज़ी सीनियर नायब सदर मोहतरम नूरमंद कातियार, मरकज़ी जनरल सेक्रेटरी मोहतरम एडवोकेट साजिद हुसैन मैसर, लाल जरवार, सीनियर अॻवान मोहतरम ॾाॾा कादिर अंटे, नामियार अदीब जामी चांडे, SUP जे अमीर आज़ाद पवर, सराइकी अॻवान ग़ुलाम फरीद कोरेजा, एडवोकेट सज्जाद चांडियो, एडवोकेट रहमान कोराई, एडवोकेट काज़िम मैसर, AGP जे सिराज शाल, कम्युनिस्ट पार्टी पाकिस्तान जे अॻवान इमदाद काज़ी, अवामी वर्कर्स पार्टी मार्क्सिस्ट जे बख्शल थलो, ख़ुदा नौशाह ऐं ॿियनि सियासी ऐं समाजी अॻवाननि पंहिंजे ख़िताबनि में साईं रसूल पलीअ साहब खे क़ौमी सलाम ऐं अक़ीदत जा गुल पेश कया। मुक़ररनि वाज़े लफ़्ज़ में साहिबान इक़्तिदार खे यादि ॾियारियो त सिंध सिर्फ़ु जाग्राफ़ी जो नालो न, पर तारीख़, तहज़ीब, सक़ाफ़त ऐं करोड़े इंसाननि जे सुञाणप आहे। हिननि चयो त सिंधी क़ौम पंहिंजी तारीख़ी हक़नि, वसीलनि ऐं क़ौमी वजूद ते कंहिं क़िस्म जी सौदेबाज़ी क़बूल न कंदी। जॾहिं अवामी तहरीक जे मरकज़ी सदर मोहतरम एडवोकेट वसंत तरी ख़िताब लाइ माइक संभालियो त पिंडाल में हिकु नए जोश जी लहर डोड़ी वई। हिन सिंधी अवाम जे अहसासनि जी तर्जुमानी कंदे इक़्तिदार धणियुनि खे खुलियल पैगाम ॾिनो। अवां भली केतिरियूं बि तरमीमूं आणियो, पर सिंध सिंधियुनि जी आहे, सिंध सिंधियुनि जी रहंदी। 7 करोड़ माण्हुनि खे संदनि धरतीअ खां धार करण जा ख़्वाब कॾहिं बि सोभिया न थींदा। हिन वधीक चयो त जेकॾहिं अवां मुल्क जी भलाई चाहियो था त सिंध ख़िलाफ़ साज़िशुनि जा दर बंदि करियो। संदसि तक़रीर दौरान माण्हुनि जे जज़्बात जो समुंड छोलियूं हणंदो रहियो, तारियुनि जा आवाज़, नारा ऐं जोश जा पड़ाड़ा हवा में तरी रहिया हुआ। नेठि उहो लम्हो बि अची वियो जॾहिं स्टेज तां ऐलान थियो त साईं रसूल पलीअ साहब जी 8वीं वरसी जो आम जलसो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ऐलान ॿुधंदे ई माण्हुनि जा क़दम हिकु भेरो ॿीहर पलीअ साहब जी मज़ार तरफ़ वधी विया, ॼण के महबूब ऐं मोहसिन सां आख़िरी मुलाक़ात करणी हुजे। मज़ार जे चौधारी अक़ीदत जा हल्का जुड़ी विया, के ख़ामोश बीठा, के दिल ई दिल में पंहिंजा वचन वरजाए रहिया हुआ। असां बि साईं जी मज़ार अॾो कुझु घड़ियूं बीह अक़ीदत ऐं मोहबत जा गुल निशावर कया, जदोजहद जी राह ते साबित क़दम रहण जो वचन वरजायो ऐं पोइ मोकिलाए वापसि पंहिंजी गाॾी में अची वेठासीं। राति पंहिंजी चादर विछाए चुकी हुई, आसमान ते टिमकंदड़ तारा ॼण उन तारीख़ी ॾींहं जा शाहिद बणियल हुआ। गाॾी रवानी थी त साथियुनि जे चपनि ते गीचनि जा सुर फुटी पिया। उन्हनि सुरनि में सिंध सां मोहबत हुई, पलीअ साहब जी फ़िक्र सां वफ़ादारी हुई ऐं हिकु रोशन सुभाणे जो ख़्वाबु हो। रस्ता पुठिते रहिजंदा विया, पर पलीअ साहब सां कयल वचन, जलसे जा नारा, साथियुनि जा चहिरा, जदोजहद जो उत्साह दिलनि में रोशन ॾींहंनि वांगुरु गॾु हलंदा रहिया। ईअं महसूसु थी रहियो हो ॼण असीं रुॻो पंहिंजे घरनि ॾांहुं न, पर पलीअ साहब जी फ़िक्र जी रोशनी खणी मुस्तक़बिल जे सफ़र ॾांहुं रवाना हुजूं। तहरीर मोहम्मद रफ़ी लिगारी। हीउ मज़मून मोहम्मद रफ़ी लिगारी पलीअ साहब जी 8वीं वरसीअ जे अखियुनि ॾिठो अहवाल जे सिलसिले में लिखियो आहे, जेको कापरी मैगज़ीन जुलाई 2026 में छपियो आहे। हिन मज़मून खे पढ़ण में आवाज़ शामिल आहे शफ़ीक़ अहमद कांदड़े जो। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कयो, जीअं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं तव्हां ताईं वधीक अहिड़ा वीडियो पेश कंदो रहां।